जे सर ॾेखार हुजे ये दोडा फोटारे मुंडे छो थो ॾिसे पियो हां वरो पड़ो तो करे मुझे मथा हो डर त को मुखे खाराईंदो हुजे करा जे सर ॾेखार हुजे तू पाण पले परावन टुकरन ते हां को मुते छो थो रोप करे मुखे छो थो दोडा फोटारे ॾेखारे पियो एड़ा चमचा जे कदे साण हुंदा त पो धूड़े सां गरीबन जो सुधारो थींदो दाद फरियाद हाणे यो मोहब्बती माण्हू भी लगो आ चमचन जे कढ इहो भी हड़ऊं वियो सूबेदार साहब हिया पीरले जी तुरबत खैर त आहे सुबुह खां वठी दिलावर खान जी भज भजा लगी पई आहे वरी पीरल जी नहसर क़बर पई खोटजे तो मोहन खे भी सुकून सां नथो रहण दे उन क़बर मूं छा थींदुसि जेका क़बर खोटाए तो वरी खणी वनी अस्पताल में लाश के दिसंदा सजो लाशी गरी वयो हुंदो यो दिलावर के चया अदा यो त मां हुन खे चवंदस पर मूंखे तू इहो त ॿुधाए इन गरल लाश मूं हुन खे छा मिलंदो अदी मूंखे पाण समझ में नथो अचे जॾहिं दिलावर अचे तो उनखां पुछी वञे सोढो अञा न आयो हुनजो कम थी वियो हाणे अची छा कंदो छो पैसा न ॾींदो था मुश्किल तो लगे जिते एतिरा लेटा सघां थो त पैसनि जी ख़ातिर मां सुठे खे बि ख़तम करे सघां थो उनखे घर में घणी मारींदुमि फिलहाल तकड़ न कर कुछ ॾींहं सब्र कर सब्र छा जो नजीब जॾहिं कम कर में मां देर न हे कदो त पैसनि लाइ एतिरी रायत छो ॾियांसि जेकर अॼु न आयो न त सुभाणे मां ॻोठ ईंदोमांसि ॻोठ वञण जी ग़लती न कजांइ मां सारी न आहियां थियो मूं में पशक कोन्हनि इहो तूं थो चईं पर दिलावर जे ज़हन में छा आहे उनजी असांखे कहिड़ी ख़बर दिलावर खान जो ख्याल हिन टाइम हाकिम खान जे मथां आहे इहा अजाई तकड़ तोखे कंहिं वॾे आज़ार में विझंदी मोबाइल गॾु त ॻाल्हाए ॾिसूंसि त छा थो चवे हिन वक़्तु सोडे जो मूं वटि नंबर न आहे सुभाणे हथु कयूं ईंदोमांसि पहिरियां ॻाल्हाए ॾिसीसि जेकॾहिं नट आहे थो न ॿई गॾिजी पिया पवंदासीं हिन वक़्तु काॾे हलण जो इरादो अथई मुंहिंजो कमु विसारे छॾी जा मूं न आहे विसारियो हल तोॾां हली निकिरी हलूं मां नथो चाहियां त पंहिंजी ज़बान जो कूड़ो निकिरां दिलावर खान पंहिंजी ज़मीन ते ई हथ ईंदो पोइ हल तोॾां निकिरी हलूं मां नथो चाहियां त ज़बान जो कूड़ो निकिरां मां कमु वक़्त ते करणु थो चाहियां अच मूंसां भाउ जमाल ॿ मुड़ुस बीठा हो मूं ते हिकिड़ी महिरबानी कंदो ॻाल्हि कर भाउ चिबड़ असां तुंहिंजे कहिड़े कम अची सघूं था यार चिबड़ पहली पैसनि जी ॻाल्हि न कजां मां अदमी तबाह थियल आहियां दा तुंहिंजो साह न वञे पैसा मूंखे कोन घुर्जनि पोइ हुकुम कर मूंखे छा आहे कमु सिर्फ़ तोखे न ॿई गॾिजी कोशिश कंदो त मूं लाइ भलाई थींदी भाउ चिबड़ तोसां भलाई थियणी न आहे असां भली लख वञी कोशिशूं कयूं हा अॻ में ई ग़लति वायूं पियो करी सो हाणे कमु किथे थींदो अदा ॻाल्हि बि कंदे यार रुगो मथे में सूर पियो विझंदे भाऊ ॻाल्हि कर मां तोसां गॾु आहियां यार मां शादी करण थो चाहियां शादी भाऊ लिखे त लछण अबा इन में ॾोह कहिड़ो आहे हे शादी करे त पोइ मां बि शादी कंदुसि न पहिरियां तव्हां मुंहिंजी मदद करायो उन खां पोइ मां तव्हांजी मदद कराईंदुसि अदा चिबड़ ॿुधाए त भला तुंहिंजी कहिड़ी मदद कयां तव्हां ॿई गॾिजी मुंहिंजे लाइ रिश्तो खणण वञो किथां भाऊ इहा न आहे माई जन्नत उनखे राज़ी कयो त मूंसां शादी करे अदा मूंखे लाचार न आहे भाऊ जो मां वञी पंहिंजी ॾाढ़ी पटरायां अदा इन माईअ जे हथां मां 2-3 चकर पंहिंजी ॾाढ़ी पटराए चुको आहियां यार आख़िरी चक्कर मुंहिंजे लाइ भाऊ चिबड़ जेकॾहिं न वरी हाणे ॿीहर तूं जे करे वयसि न त हे जेके न मथे जा वार इहे बि पटे छॾींदी ओबा ओबा हेरिस हथ तो ॿधाए बेली डर मूंखां वञी ॿियो को हथ करो भाउ गुलाम कादर तूं त मुंहिंजो पंहिंजो आहीं मूंखे न मुझाए अदा मूंखे न मुझाए वञी बेली कंहिं ॿिए कंहिंजो पासो वठ उन सां त मां शादी करे रहंदुसि बाक़ी तव्हांजी सरह घाटी ॾिठी थी बाबा साहिब
मां बेगुनाह पादर खाई आयो आहियां मुंहिंजे प्लान जो कुझु सोचो तुंहिंजो प्लान ज़रूर कंदासीं पर कुझु ॾींहुं सब्र कर कमाल खान मीरड़ खे फोन कई जी बाबा साईं छा पियो चई त सुभाणे ताईं पहुची वेंदुसि पर इहो अकेलो मीरड़ बि छा थो करे सघे जेसि ताईं हुन सां नजीब गॾु न हुजे बाबा नजीब जेसि ताईं पंहिंजो कमु न कंदो तेसि ताईं असांजे कम में हथ न विझंदो दिलावर खान खे ख़तम करणु एतिरो आसान न आहे बाबा साईं ऐं नजीब लाइ घणो मुश्किल बि न आहे कमाल खान अञा कुझु ॾींहुं इंतज़ार कयूं था जेकॾहिं इहो कमु न थियो त पोइ नजीब खे चवंदासीं त हुननि जा पैसा हुननि खे मोटाए ॾे उहे पैसा असां उन्ही खे ॾींदासीं न नजीब वाइदे ख़िलाफ़ी न कंदो बाबा साईं तव्हांजे करे त नजीब कुझु बि करे सघे थो पर मां बि अजायो नजीब मथां ज़ोर न रखंदुसि बाबा साईं नी मामूली छिछिका खां बहितर आहे त को हिकु ई कमु कयूं जंहिंसां खानू जी तॾावेड़ कयूं कमाल खान यादि न थई आचर जहिड़े शींहं मुड़ुस खे मुजीब ज़ख़्मी करे हलण खां लाचार करे छॾियो नजीब बि त हुनजो भाउ आहे न पोइ खानू हुनजे अॻियां किथे थो टिके बाबा पोइ बाबा साईं नजीब खां सभु कमु छॾाए खानू पोयां लॻाए छॾियोसि त जीअं इहो मथे जो सूर हमेशह हमेशह लाइ ख़तम थी वञे खानू खां पोइ अहिड़ो को बि न आहे जेको असां सां मुहाॾो अटकाए राति नजीब अचे त हुनखे चऊं था सभु कमु छॾे पहिरियों खानू खे पूरो करे भाई ॻाल्हि त ॿुध छा पंहिंजे घर सुख नथो अचे छा अड़ी खारा जे सर ख़ैर हुजे जन्नत अॼु मां तुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर आंदी थमाए ख़ुशीअ जी ॿुधा कहिड़ी ख़ैरा कंहिंखे ख़ुशी ॾे इहो वरी कहिड़े किताब में लिखियल आहे सच माई अॼु मां तुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर खणी आई आहे अल्लाह अड़ी पर ॻाल्हि कर न त मूंखे बि ख़बर पए त ख़ैरा मुंहिंजे लाइ कहिड़ी ख़ुशी जी ख़बर खणी आई आहे माई हाणे ॻाल्हि ॿुध जन्नत पहिरियों तो पंहिंजे दिलि ते हथ रख ईअं न थिए जो इहा ख़ुशीअ जी ख़बर ॿुधण सां ई दिलि जो दौरो थी वञे हाणे घणो न थाप जेको ॿुधाइणो अथई त ॿुधाए वठ न त महिला तो निकिरण जी कर हले ता अड़ी जन्नत हेॾे शरीयत में को त शर्म कोन्हे को तुंहिंजे लाइ मां अधे चिबड़ो जो रिश्तो खणी आई आहे ॻाल्हि त ॿुध खैरी तूं होश में ताईं ही चई छा थी माई हाणे जेको ॿुधी इहो ई थी चवां पई मुंहिंजो भाउ तोखे सॼी उमिरि पलंगनि ते विहारे खाराईंदी पलंगनि ते हा जेको पाण वते थो दर दर पिनंदो अड़ी सो मूंखे छा खाराईंदो माई हाणे तोसां रस त शादी करण जे लाइ कोन ईंदो मुंहिंजे भाउ खां वधीक ॿियो को रिश्तो तोखे मिलंदो बि कोन हा इहो बि तूं सुञाणे छॾ ॻाल्हि खे ॻाल्हि त ॿुध मूंखे रुगो इहो ॿुधाए तूं हितां इज़त सां निकरंदी या ॻोल्हियां लठ ते कुटियां या गोॾा कावड़ न करे माई कावड़ न करे हा शरीयत में कहिड़ो शर्म हा अकेली थी रहे पई ज़ाइफा माण्हू ॻोठ छा थो चए पियो जोड़ी वाल थी पवंदी न मूंखे न जोड़ी जी ज़रूरत न आहे हा जेकॾहिं तोखे ज़रूरत आहे त मूंखे ॿुधा न तव्हां ते जमाल सां ॻाल्हाए तुंहिंजूं लाउन सां लहराए छॾियां बसि अड़ी खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मां पंहिंजो पोइ पाण ई सोचींदसि हाली त तुंहिंजे दर ते रिश्तो आयो आहे तूं त वरती ॾे न तूं ये घर मां कान निकरदी ऐं चवई थी उथी उथी न उथी न त अहिड़ो पशर कंदी सही जो यादि कंदी हा वञा थी वञा हा पर अड़ी जन्नत इहो थधे दिमाग़ सां वेही सोच जाए वरदी वठण सुभाणे ईंदी सां हा तूं या पंहिंजी बक बक बंदी कंदे या हिते वार पटाई वेंदी नि भागी ॻाल्हाए त थी मूंसां ॿुढी नथी मरे इहे ॻाल्हियूं कंदे मार ख़ुदा जी पहिना त चङी न मोन मां फाती आहियां इन जो मक़सद दिलावर खाने आशक सही आहिनि
सर पीरल वारनि खे नशो त ॾिनल हुयो, पर मुंहिंजी सोच मुताबिक़ इन में मजुअ जो हथ न हूंदो। इहो कीअं? सर मजुअ जी पीरल ऐं सोराब सां एॾी वॾी दुश्मनी न हुई। तव्हांजी जांच मुताबिक़ उन ॾींहुं मजुअ खे इस्पताल में ॾिठो वियो जंहिं ॾींहुं सोराब क़तल थियो। जे मजू क़तल न कयो अथसि त ॿियो केरु थी सघे थो? कातिल त मजू ई आहे, पर इन जे पोयां अञा की ॿिया हथ हूंदा। छा तुंहिंजो शक हाकिम खान तरफ़ पियो वञे? न सर, मुंहिंजो शक दिलावर खान जे साले सोडे तरफ़ वञे। जे तव्हांजो शक सोडे खान ॾे थो वञे त छा दिलावर खान इन ॻाल्हि खां अणवाक़िफ़ आहे? थी सघे थो दिलावर खान जो शक बि सोडे तरफ़ हुजे, पर साले हुअण जे नाते असांखां इहा ॻाल्हि लिकाईंदो हुजे। जे दिलावर खान सोडे मथां FIR नथो कराए त असां बि सोडे खे हथ विझी नथा सघूं। सर मां सुभाणे दिलावर खान सां मिली समूरी हक़ीक़त उन जे अॻियां रखां थो। जेकॾहिं हू सोडे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी इजाज़त ॾिए थो त केस अॻिते वधी सघंदो, न त मजबूरन असांखे इहे फाइल बंदि करणा पवंदा। ठीकु आहे, तव्हां दिलावर खान सां मिली इहा हक़ीक़त अॻियां रखोसि, पोइ ॾिसूं त दिलावर खान कहिड़ी मोट थो ॾिए। इहे जेके 3-4 क़तल थिया इन्हनि जे पोयां कंहिंजो हथ आहे? इन्हनि टिनी क़तलनि पोयां सोडे जो हथ आहे। सोडो दिलावर खान पोयां सुठा हथ धोई पियो आहे। इन में सोडे खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? ज़ाहिर आहे उन पंहिंजे लाइ कुझु त सोचियो हूंदो, इन करे एॾो अॻिते निकिरी वियो आहे। नजीब ॿियनि कमनि खे साइड ते रखे असांखे पहिरियों कमु करे ॾे, खानों खे ख़तम करण जो। वरी छा थियो? छा वरी छा थींदो? कारे खे ॿधी खणी विया आहिनि। कारे जे पलांद में तव्हां वरी रमू खे ॿधी खणी अचो? न नजीब, हाणे असां इहा ॿारणी रांदि करणु नथा चाहियूं, ॻाल्हि कंहिं हिकु पासे करणु चाहियूं था। हा नजीब, हाणे असां ॿुधाइणु चाहियूं था खानों खे त मूसा खान जो वेर कारीअर ते पेर आहे, कारीअर ते पेर। मूंखे कुझु ॾींहं मोहलत ॾियो, जीअं मां दिलावर जो बंदोबस्त करे वठां। दिलावर खान तव्हांखे तमामु ॾुखियो थींदो, इन करे चवां थो त पहिरियां इन हर दिमाग़ जो पिलो कयूं जेको असांजी गिची में पइजी वियो आहे। सिर्फ़ मूंखे 1 हफ़्ते जी मोहलत ॾियो। ठीकु आहे नजीब, तोखे 1 हफ़्ते जी मोहलत ॾियूं था। जे न विच में खानो रुख ते चढ़ी वञे त उन सां का बि रिआयत नाहे करणी। रिआयत त मुंहिंजे किताब में ई नाहे लिखियल। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी, पर जेकॾहिं नज़र चढ़ी वञेव न त रिआयत न कजोसि। तूं छा थो सम्झी खान त मुजीब असांजे साम्हूं ईंदो ऐं असां मुजीब गुलनि जा हार पाराईंदासीं? बाबा साईं, दुआ कयो त हिकु दफ़ो साम्हूं अचे, असुल गोलियुनि जी बरसात ॾिसंदव, बरसात। ईअं? हा बाबा। वडड़ सा हुस्न को खुदी को नवी दो, वडड़ सा हुस्न को वडड़ सा हुस्न को खुदी को नवी दो, जेडो खैर कढंदे ओडो मौला दींदो, जेडो खैर कढंदे ओडो मौला दींदो। सखी यार सोना खुटो को बनाए, सखी यार सोना खुटो को बनाए। या पोपरी अखे वञी दे टुटा है, या पोपरी अखे भाग मुझो मुखे चाहे न चाहे, कटे भाग मुझो मुखे चाहे
दे तुठा है ना पोकरी खे वनी दे तुठा है वालेकुम अस्सलाम। वेहो सुबेदार साहब वेहो। तव्हां कुझु अकेला में ॻाल्हाइणो मोहम्मद बाबा तव्हां थोड़ी देर लाइ ॿाहिरि हलो। थी वेंदुसि। सुठा तव्हां ॿुधो न त मां छा चयो? मुंहिंजो ॿाहिरि वञणु लाज़मी आहे छा? जी सोडा। हाँ सिकंदर खान ॿियो हवाल? दिलावर खान मां पंहिंजी जांच मुकमिल करे चुको आहियां। को सुराग मिलियो? वीरल वारनि खे खाधे में नशो ॾिनो ऐं नशे जी हालत में उनखे क़त्ल कयो वियो। नशो कंहिं ॾिनो हूंदो? जंहिं बि ॾियारियो उन पहिरियां बोरजी खे क़त्ल कराए पहिरियों सबूत ख़तम कयो ऐं पोइ ख़ौफ़ हुयुसि त मतां सोराब खे हौश अचे ऐं उन सोराब खे क़त्ल कराए ॿियो सबूत बि ख़तम कयो ऐं इन जो आख़िरी सबूत हुयो डॉक्टर ऐं उनखे इहो ख़ौफ़ हो त डॉक्टर मतां संदसि नालो ज़ाहिर कयो। इन्हीअ करे डॉक्टर खे बि ख़तम कराए उन आख़िरी सबूत बि ख़तम कराए छॾियो। सुबेदार साहब वो केरु आहे जेको मूंसां एॾी वॾी रांदि खेॾी वियो ऐं जंहिंजे पाछे खे बि मां न ॾिसी सघियो? छा इहे कम हाकिम खाने जा थी सघनि था? दिलावर खान ही उनजो कमु आहे जेको तव्हांजे पल पल जी ख़बर रखे थो, तव्हांजी हर जुर्फ़ुर ते नज़र रखे थो। तव्हां अञा सोचो था हू उहो कमु कराए थो छॾे। तव्हांजो जंहिं मथां में शक हुजे सिकंदर साहब खुली ॻाल्हि कयो। मुंहिंजो त पूरो पूरो शक सोडे मथां आहे। ख़ैर हुजे ये तोड़ा फोटारे मुंडे छो थो ॾिसे पियो? हा वर्रो पड़ो तो करे मुंहिंजे मथां ॼण त को मूंखे खाराईंदो हुजे। करा जेसर ॾेखार हुजे तूं पाण पले परावन टुकरनि ते हा पोइ मूं ते छो थो रोप करे मूंखे छो थो तोड़ा फोटारे ॾेखारे पियो? अहिड़ा चमचा जेकॾहिं साण हूंदा त पोइ धूड़े सां ग़रीबनि जो सुधारो थींदो। दाद फरियाद हाणे इहो मोहबती माण्हू बि लॻो आहे चमचनि जे कढ इहो बि हड़ऊं वियो। जी गलती न कजाए। मां सारी न थियो मूं में शक कोन्हे। यो तू तो चई पर दिलावर जे ज़हन में छा आहे उन जी असां कहिड़ी ख़बर? दिलावर खान जो ख्याल हिन टाइम हाकिम खान जे मथां आहे। इहा अजाई तकड़ तोखे कंहिं वॾे आज़ार में विझंदी। मोबाइल गॾु त ॻाल्हाए ॾिसूंसि त छा थो चवे। हिन वक़्तु सोडे जो मूं वटि नंबर न आहे। सुभाणे हथ कयूं ईंदोमांसि। पहिरियां ॻाल्हाए ॾिसींसि जेकॾहिं नट आहे थो न ॿई गॾिजी पिया पवंदासीं। हिन वक़्तु काॾे हलण जो इरादो अथई? मुंहिंजो कमु विसारे छॾी जा
मूं न आहे विसारियो। हल तोड़ा हली निकिरी हलूं। मां नथो चाहियां त पंहिंजी ज़बान जो कूड़ो निकिरा। दिलावर खान पंहिंजी ज़मीन ते ई हथ ईंदो। पोइ हल तोड़ा निकिरी हलूं। मां नथो चाहियां त ज़बान जो कूड़ो निकिरा। मां कम वक्त ते करण थो चाहियां। अच मूंसां। हो जमाल बमुड़स बीठा हो मूं ते हिकिड़ी महिरबानी कंदो। ॻाल्हि कर भाऊ चिबड़, असां तुंहिंजे कहिड़े कम अची सघूं था? यार चिबड़, पहली पैसनि जी ॻाल्हि न कजां। मां अदमी तबाह थियल आहियां दा। तुंहिंजो साह न वञे, पैसा मूंखे कोन घुर्जनि। पोइ हुकुम कर, मूंखे छा आहे कम? सिर्फ़ तोखे न, ॿई गॾिजी कोशिश कंदो त मूं लाइ भलाई थींदी। भाऊ चिबड़, तोसां भलाई थियणी न आहे। असां भली लख वञी कोशिशूं कयूं। हा, अॻ में ई ग़लति वायूं पियो करी, सो हाणे कमु किथे थींदो? अदा ॻाल्हि बि कंदे यार, रुगो मथे में सूर पियो विझंदे। भाऊ ॻाल्हि कर, मां तोसां गॾु आहियां। यार मां शादी करण थो चाहियां। शादी? भाऊ लिखे त लछण। अबा इन में ॾोह कहिड़ो आहे? हे शादी करे त पोइ मां बि शादी कंदुसि न। साईं तव्हांजे करे त नजीब कुझु बि करे सघे थो, पर मां बि अजायो नजीब मथां ज़ोर न रखंदुसि। बाबा साईं नी मामूली छिका खां बहितर आहे त को हिकु ई कमु कयूं जंहिंसां खानू जी तॾावेड़ कयूं। कमाल खान यादि न थई आचर जहिड़े शींहं मुड़ुस खे मुजीब ज़ख़्मी करे हलण खां लाचार करे छॾियो। नजीब बि त हुनजो भाउ आहे न। पोइ खानू हुनजे अॻियां किथे थो टिके बाबा? पोइ बाबा साईं नजीब खां सभु कमु छॾाए खानू पोयां लॻाए छॾियोसि त जीअं इहो मथे जो सूर हमेशह हमेशह लाइ ख़तम थी वञे। खानू खां पोइ अहिड़ो को बि न आहे जेको असां सां मुहाॾो अटकाए। राति नजीब अचे त हुनखे चऊं था सभु कमु छॾे पहिरियों ई खानू खे पूरो करे। भाई ॻाल्हि त ॿुध, छा पंहिंजे घर सुख नथो अचे छा? अड़ी खाना जे सर ख़ैर हुजे जन्नत। अॼु मां तुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर आंदी थमाए। ख़ुशीअ जी? ॿुधा कहिड़ी? ख़ैरा कंहिंखे ख़ुशी ॾे, इहो वरी कहिड़े किताब में लिखियल आहे? सच माई, अॼु मां तुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ख़बर खणी। पहिरियां तव्हां मुंहिंजी मदद करायो, उन खां पोइ मां तव्हांजी मदद कराईंदुसि। अदा चिबड़ ॿुधाए त भला तुंहिंजी कहिड़ी मदद कयां? तव्हां ॿई गॾिजी मुंहिंजे लाइ रिश्तो खणण वञो। किथां भाऊ? इहा न आहे माई जन्नत, उनखे राज़ी कयो त मूंसां शादी करे। अदा मूंखे लाचार न आहे भाऊ जो मां वञी पंहिंजी ॾाढ़ी पटरायां। अदा इन माईअ जे हथां मां 2-3 चकर पंहिंजी ॾाढ़ी पटराए चुको आहियां। यार आख़िरी चकर मुंहिंजे लाइ दे। भाऊ चिबड़ जेकॾहिं न वरी हाणे ॿीहर तूं जे करे वयसि न त हे जेके न मथे जा वार इहे बि पटे छॾींदी। ओबा ओबा हेरिस हथ तो ॿधाए बेली टर टर मूंखां वञी ॿियो को हथ करो भाउ। गुलाम कादर तूं त मुंहिंजो पंहिंजो आहीं। मूंखे न मुझाए अदा, मूंखे न मुझाए। वञी बेली कंहिं ॿिए कंहिंजो पासो वठ। उन सां त मां शादी करे रहंदुसि, बाक़ी तव्हांजी सरह घाटी ॾिठी थी। बाबा साईं मां बेगुनाह पादर खाई आयो आहियां, मुंहिंजे प्लान जो कुझु सोचो। तुंहिंजो प्लान ज़रूर कंदासीं, पर कुझु ॾींहुं सब्र कर। कमाल खान मीरड़ खे फोन कई? जी बाबा साईं। छा पियो चए? चई त सुभाणे ताईं पहुची वेंदुसि, पर इहो अकेलो मीरड़ बि छा थो करे सघे जेसि ताईं हुन सां नजीब गॾु न हुजे। बाबा नजीब जेसि ताईं पंहिंजो कमु न कंदो तेसि ताईं असांजे कम में हथ न विझंदो। दिलावर खान खे ख़तम करणु एतिरो आसान न आहे बाबा साईं, ऐं नजीब लाइ घणो मुश्किल बि न आहे। कमाल खान अञा कुझु ॾींहुं इंतज़ार कयूं था। जेकॾहिं इहो कमु न थियो त पोइ नजीब खे चवंदासीं त हुननि जा पैसा हुननि खे मोटाए ॾे। उहे पैसा असां उन्ही खे ॾींदासीं। न नजीब वाइदे ख़िलाफ़ी न कंदो।
सूबेदार साहब हिया पीरले जी तुरबत खैर त आहे सुबुह खां वठी दिलावर खान जी भज भजा लगी पई आहे वरी पीरल जी नैसर क़बर पई खोटजे मोहन खे बि सुकून सां नथो रहण ॾे उन क़बर मूं छा थींदुसि जेका क़बर खोटाए थो वरी खणी वञी अस्पताल में लाश खे ॾिसंदा सॼो लाशी ॻरी वियो हूंदो इहो दिलावर खे चयां अदा इहो त मां हुनखे चवंदसि पर मूंखे तूं इहो त ॿुधाए इन ॻरियल लाश में हुनखे छा मिलंदो अदी मूंखे पाण सम्झ में नथो अचे जॾहिं दिलावर अचे त हुनखां पुछी वञे सुठो अञा न आयो हुनजो कम थी वियो हाणे अची छा कंदो छो पैसा ॾींदो छा मुश्किल थो लॻे जिते एतिरा लेटा सघां थो त पैसनि जी ख़ातिर मां सुठे खे बि ख़तम करे सघां थो उनखे घर में घणी मारींदुमि फिलहाल तकड़ न कर कुछ ॾींहं सब्र कर सब्र छा थियो नजीब जॾहिं कम करण में मां देरि न कंदो त पैसनि लाइ एतिरी रायत छो ॾियांसि जेकर अॼु न आयो न त सुभाणे मां ॻोठु ईंदोमांसि ॻोठु